सुठो इखलाक इंसान खे जीअण सेखारींदो आहे, इंसान खे उथण वेहण सेखारींदो आहे। बद इखलाकी इंसान उनखे हमेशह बेसुकून में रहणु सेखारींदो आहे, हमेशह अॻिलनि ते तनक़ीद कराइणु सेखारींदो आहे। बहरहाल तव्हां सुठा थियो, पंहिंजी ज़बान खे मिठो रखो, हर कंहिंजी इज़त कयो, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे। तव्हांजे वॾनि खे घणी परवाह आहे इज़त जी। तव्हांजा वॾा जॾहिं भाॼी वठण जे लाइ निकिरंदा आहिनि न, उहो दिलि ऐं दिमाग़ में हिकिड़ो फोकस ॾींदा आहिनि त मुंहिंजी इज़त हुजे, अॻिलो इज़त सां मूंखे सॾु करे। घणा तव्हां ॾिसंदा न त मिमण शेख वाणिया इहे बाज़ारनि में निकिरंदा आहिनि त भाॼियुनि वारा बि सॾु कंदा आहिनि, सेठ ओ सेठ हितां थियो आहे थी, ख़ुदा जो कसम ताज़ो आहे थी, आहे न। हा, पोइ इहे वीचारा सेठ जो नालो ॿुधंदा आहिनि न त दिलि ख़ुशि थींदी आहे। पोइ काफ़ी इंसान ॾिसंदा आहिनि त वाक़ई भेण हे सेठ आहे, असांखे बि को अहिड़े तरीक़े सां सॾे न। हाणे सेठ हुननि खे लक़ब छो आयो? हिकु त हो कारोबारी आहिनि, ॿियो त हो बचनि समेत पाण इज़त वारा आहिनि। ऐं जंहिंजा बच्चा सरियाम गारियूं ॾियनि, सरियाम दादागिरियूं कनि, सरियाम लुट फुर कनि, सरियाम अॻिलनि ते हमला कनि, सरियाम अॻिलनि खे हैसियतूं ॾेखारनि, त पोइ उन्हनि जे वॾनि जी बि इज़त नाली जे पाणी में मिलाइजी वेंदी आहे। वॾनि जी इज़त के दादागीर बचे जे करे थोरी थींदी आहे। वॾनि जी इज़त इख़लाक ऐं अदब जे ज़रिए थींदी आहे। जंहिंजी औलाद में अदब इख़लाक हूंदो न, त उनजी औलाद जी छा, उनजे वॾनि जी बि इज़त आबाद रहंदी आहे। जंहिंजी औलाद ई निकमी हूंदी, बेइज़ती हूंदी न, अरे ओ वञे थो, वञे थो, हिन थोके जो पुटु अथई, उहो इहो जेको राति हमलो पकिड़े हिन थोके वञे थो, साम्हूं इहो वञे थो, हिन थोके जो पुटु अथई। ईअं तव्हांजे पीरनि खे ख़ुदा जो कसम थोको चवंदा आहिनि। सुठा कम कयो, भला कम कयो, ॼावा थियो, असली थियो, नसली थियो। बद इख़लाक़ी वारा अल्फाज़ जेके ॻाल्हायो था न, इहो दुनिया खे छा पैगाम था ॾियो त असां एॾा बेग़ैरत पीउ जा पुट आहियूं। दुनिया वारनि खे पैगाम सुठा ॾियो, दुनिया वारनि जे आॾो कम एॾा सुठा रखो जो अॻिला परेशान थी वञनि त हे आख़िर पुटु कंहिंजो आहे। तव्हांजे ॻोठ शहर वारनि जे वात में आङुरियूं अचनि त बाबा फिलहाल जो पुटु माशाअल्लाह हे कम थो करे, ज़बरदस्त सुठो पुटु अथसि या भलो पुटु अथसि। उन भले पुट जे करे उनजे पीउ सां बि तकड़ कोई न कंदो। बहरहाल मुंहिंजी नसीहत थोरी कड़वी हूंदी आहे, पर हूंदी सचा जवान जा पुट। जेकॾहिं मुंहिंजी नसीहत तोखे पादर ठका कढायो आहे त इंतज़ारु कजांइ, जाते मिलाए त ॻीची खां ज़रूरु वठिजांइ। मौला तोखे सलामत रखे। जज़ाकल्लाह ख़ैर। मां